ईअं नाहे त अॼु असां लापरवाहीअ में अलाए छा छा करे रहिया आहियूं। कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती कई, कंहिंजी ज़मीन ग़लति बयानीअ सां हड़प करे वरिती, कंहिंजी माल मिल्कियत जाइदाद आहे कूड़ हणी करे का दिलि में ॿी ॻाल्हि आहे, ज़ाहिरी ज़ुबान ते कसम क़ुरान खणी करे उहा पंहिंजे हिसे में करे वरिती। पर यादि रखो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया त अॼु जेकॾहिं तव्हां हिकिड़ी गिरांठ बि नाहक जी ज़मीन जेकॾहिं पंहिंजे हिसे में आंदी आहे त तव्हां क़यामत जे ॾींहुं हेठि 7 ज़मीनूं इहे गिरांठूं इहे कुल्हनि ते खणी करे रब करीम जी बारगाह में पेश थींदव। 7 ज़मीनूं हेठि ताईं इहे कुल्हनि ते खणी वेंदो। इहा सिर्फ़ु हिकिड़ी गिरांठ कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया त मां तव्हांजे ॻाल्हियुनि ते फ़ैसिलो कंदुसि, जेकॾहिं केरु ॻाल्हि में नाहक तरीक़े ते बि खणी वियो त मां उनखे ॾेई छॾींदुसि। पर यादि रखो अॼु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे इल्म सां फ़ैसिलो करे, सुभाणे उम्मत फ़ैसिलो कीअं कंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेकॾहिं अॼु हर कंहिंजे दिलयुनि जे राज़नि जा वाक़िफ़ आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे इल्म सां फ़ैसिलो कनि त सुभाणे रहंदी दुनिया ताईं उम्मत जा फ़ैसिले कंदड़ उहे कीअं फ़ैसिलो कंदा। तंहिंजे करे फ़ैसिलो सिर्फ़ु ॻाल्हियुनि ते ई थींदो। भले केरु नाहक तरीक़े सां कसम खणी करे कंहिंजी नाहक तरीक़े सां मिल्कियत फबाए वञे थो, शरीयत उनखे ॾेई छॾींदी। पर पाण करीमन फरमायो त इहा हिकिड़ी गिरांठ बि जेकॾहिं केरु खणे थो त इहा का सवली न सम्झे। क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीनूं हेठि ताईं उहे कुल्हे ते खणी करे रब करीम जी बारगाह में पेश थींदो।